मनु ओ मनु बे हाल जेरो ही अब मोकलाए एड़ा भाग वरी असा जा किथे जो मोकलाए वने छूटे जान का इन मा अरे उठ दे हाल हाल नशो केल दईया अरे छा थो तई बुद्ध मजे साइते वेठो ही हां बुजो झले चाचे दीन मोहम्मद जो चुपड़ी करे सुमी पियो ही हन जेके अड़े मोसा अशर थया मोसा मुखा पुछा कर न मां तो का छा पुछा क्या वठियो थाने ते ब जूता आया दई अरे बुद्ध जेके पुलिस वारन मोसा अशर कयो न कपड़ा फाड़े छे मुके दुख न हो उगाड़ो करे छे मुके दुख न हो यार जेके करे चई पव तो के दुख कोन थियो यार जेके सत पुत्रा हई न ऐं पादर जेके हई दिल ते पुलिस वारन बस मुके उन जो दुख हो एड़ा जेल साहब काट्या ना मुर्स मानु दी मोचड़ा जला दी तो आंकुर आदी उगाड़ो कयन पो ब मुर्स के कुछ न थियो शर्म अचण कपया बुड्डी मरिया के किने पानी में शर्म ही कोन दव अरे गाल बुद्ध मां तपेदार सां गलाया वा छाजो यो जो चाचो दीन मोहम्मद जी जमीन ना है हां हां इहा चवां थो त चाचे दीन मोहम्मद खे ऐं उन जी घरवारी खे ॾियूं ज़हर ॿुधई ज़हर वठियो आयो आहीं हली वठंदासीं न मिली वेंदो हा हा खाराईंदसि कीअं अरे मानी जेॾीमहिल होटल तां वठी हा गॾाए चवंदासीं चइबो चाचा अॼु तुंहिंजे लाइ मानी कई आहे मानी जे बहाने सां ॾींदासीं ज़हर ॿिन्हिनि खे हुननि जो औलाद बि कोन्हे वरी ॿी ॻाल्हि ॿुध वरी तपेदार सां ॻाल्हायो आहे त हुन चयोसि बाबा मड़ी मड़ो मरंदा पोइ वरी जेके कागज़ जेके कूड़ा कागज़ तव्हांखे ठाहे ॾींदुसि एतिरो ख़र्चु थींदो हां ख़र्च घणो थींदो पोइ बि 2-3 लख रुपया हां काॾा आणींदा उहे अरे चरिया ज़मीन चाचो मरदो त जेकी फसूल आहे जेको लहंदो कणक तयारु आहे लहंदो खपाए इहो वरी कागज़ ठाराईंदासीं न उहा दुनिया चरी आहे जेका फसूल चाचा दीन मोहम्मद खे छॾे तोखे करणींदा चाचा दीन मोहम्मद मरींदो हिन जा अॻियां पोयां कोन थींदा अरे बाबा केरी कोन्हे न तुंहिंजी मर्ज़ी मां इहो कमु कोन कंदोसि ईअं कीअं न कंदे करिणो पवंदई चाचे दीन मोहम्मद खे ऐं उनजी घरवारी खे ॾींदासीं ज़हर सम्झ ॻाल्हि खे हा पोइ तूं भले ॾिजांसि मां तोसां गॾु आहियां हा बसि गॾु ई पोइ बसि गॾु ई न हा मां हा पोइ बसि पोइ खुट कोन आहे पोइ टेंशन न यार नो हा जेकॾहिं चाचे दीन मोहम्मद खे इते ई पूरो कयूं हा ॿ ॼणा असांखे ॾाढो हुजा तुम में त गैरत आई कोन मोचड़ा खाई ऐं हाणे वरी चवंदो त हुनखे ज़हर ॾियूं वॾी ॻाल्हि आहे यार अरे चरिया ॻाल्हि ॿुध थॾे ते मारियूं आहे न हुनजा हारी जेके आहिनि न फरियादूं कनि पुलिस ते अची वञनि छापो लॻी वञे असांजे मथां त भाउ असांजे जेको आहे ज़मीदार खे मारे विधऊं सम्झ ॻाल्हि खे तूं बुझे में ख़ुशि आहीं मां खे वरी पुलिस वारनि जेको कुटको ॾिनो त बर्दाश्त करे आसीं हाणे वरी हारी छा कनि हारियुनि खे सोॾ खपाए ॾियो बनी जो हो बि ख़ुशि असां बि ख़ुशि हे चाचो दीन मोहम्मद को हिननि खे छॾींदो हूंदो छा कर्ज़ रुपए जो हिसाब वठंदो हूंदो न पोइ किथां ख़ुशि थींदा अरे चरिया असांजो साथ ॾियनि तूं बसि हाणे तुंहिंजी मर्ज़ी वधीक जीअं तोखे सम्झ में अचे ॿुध ॻाल्हि सम्झ ॻाल्हि खे चरिया हिकिड़ो हारी थोरी आहे 10-15 हारी आहिनि हिकिड़े खे राज़ी कयूं त ॿियो न थिए त पोइ सम्झ ॻाल्हि खे वेसो ॾेढ खपायूं सभु हारी तोखे मां राज़ी करे ॾियां मां अरे बाबा वरी बि केस लॻे हा सम्झ ॻाल्हि केस लॻे हा पुलिस पैसे खां सवाइ कमु कंदी आहे पुलिस खे पैसो खारायूं ॻाल्हि ख़तमु हाणे त पैसो रुपयो बि कोन ॾियणो पवंदो न कंहिंखे हाणे जेको कमु थींदो सीक्रेट थींदो सीक्रेट ज़हर ॾींदासीं न कंहिंखे कहिड़ी ख़बर त छा आयो सीक्रेट ज़हर हिनखे ख़बर न पवंदी पुलिस वारा अॻियां तुंहिंजा चाचा नांग मां नोड़ियूं ठाहींदा अथई असां हाणे नोड़ी मां नांग ठाहींदासीं सम्झ ॻाल्हि खे हा साईं ॻोह खे खड़े कुटी ॻोरे शिकारनि जा घर सम्झ ॻाल्हि खे ज़हर ॾींदासीं ख़बर आहे न सौ कोहन ते चंडरा नज़र ईंदा आहिनि पर तव्हां तड़े विख ते था नज़र अचो मूंखे अरे चाचो दीन मोहम्मद दादा चाचो बापो लाइया चाचा लाइया वे ते चाचे जे मथा गुल अरे हाणे बस बस या अल्लाह
चाचा दीन मोहम्मद दे हाल वाल काॾे निकिरी पियो आहीं? चाचा दीन मोहम्मद नंढड़ो मिलियो हूंदी वाट तां खणी आयो आहीं त पुट तूं हिन सां कीअं कजो आहीं? बाबू कॾहिं अनु तो जो चयो त चाचे दीन मोहम्मद खे अॻियां पोयां केरु कोन्हे वरी कॾां चूसा ज़ाहिर थिया आहिनि। अरे मूंखे पाण अॼु ख़बर पई आहे चया दीन मोहम्मद तुंहिंजी मानी रखी अथमि पोइ मानी अची खाए जा। ख़ुशी में मानी रखी अथई मुंहिंजी। अरे चाचा दीन मोहम्मद हिकिड़े घर में तूं हेठि रही थो मां मथे रहां थो मूंखे वरी क्यास अची त चाचे दीन मोहम्मद माई उहा ई इज़त कोन थी करे त मां चयो छो न अॼु चाचा दीन मोहम्मद जी मानी कयूं। तव्हांजी मानी कहिड़ियूं चङाइयूं कयूं अथव तव्हांजी मानियूं खाईंदुसि मां। अड़े चङाई न कई आहे त कयूं था न वरी चङाई खां मुंहुं थो फेरी। तव्हांजी मानी ठाहिणी न आहे मूंखे। चाचा ॻाल्हि ॿुध हे तुंहिंजो पुटु आहे? न बाक़ी तव्हांजो पीउ आहे। असांजो पीउ ऐं असांखे ख़बर ई न आहे। अरे बाबा हे मुंहिंजो पुटु आहे। इहा ॻाल्हि कर न छो असांखे मुंझाए वेंदो ही? हे हिकिड़ो नंढड़ो टे अञा मुंहिंजा जाम शोरे में आहिनि। छा कंदा आहिनि उते? अरे बाबा उते पढ़ंदा आहिनि अॼु आयो आहे बनी घुमण हिते। हाँ बाक़ी छा को मां निधण को आहियां छा? हाँ ॿुध हिन जी कुटी वियाई पई आहे ॿुधई पोयां मूंखे कहिड़ी अरे यार छा ख़बर ते तव्हां सुसर पुसर लॻी पई आहे छा पिया था चओ हिक ॿिए खे? तुंहिंजे बारे में सोचूं तुंहिंजे था त बारे में चाचे जी ख़िदमतड़ी काथे कयूं? हा कोन बाबा मूंखे तव्हांजी का ख़िदमत खपे ई कान। सवाड़ कढो जॻह ख़ाली कयो मूंखे तव्हांजी का बि ख़िदमत न खपे न मां तव्हांजी का शइ खाईंदुसि सही। चाचा ईअं न कर हाणे असां काॾे वेंदासीं? चाचा असांजे न अॻियां न पोयां ईअं न कर बाबा तोखे ॾींदासीं न किरायो तोखे ॾींदासीं बाक़ी हाणे ईअं छो थो करी? ॾींदासीं जॻह ख़ाली करे काॾे वेंदासीं कंहिं वटि रहंदासीं? अबू अबू मूंखे हिकिड़ो भालू बि भोलड़ी वठाए ॾे। अरे बाबा इहे शयूं हिते किथां आयूं? जॾहिं माण्हू शहर हलंदो त तव्हां वठंदो न। हिते आहिनि अबू हिते आहिनि। आहिनि त बाबा ॿुधा मूंखे त नज़र कोन थी अचनि ही भालू हू भोलड़ी। अनु पी त पी पर पुट पी जो पी निकतो। हाँ Subscribe to my channel and also press this bell icon.